कमदार भलो जमीन जो दे हाल हवाल किए पोल्यूशन आ जमीन जी बुतार पोल्यूशन माशाल्लाह टाइट आ एडी का गाल काने गा ता परेशान न थियो पोल्यूशन सवा इंशाल्लाह बेहतर आ टेंशन न कयो हारी भला इन पंजा हारी भला न जी जी बिल्कुल ओ मथो ईद अचण वारी आ हाँ आया ना हिन मासा मिलिया सभई संभरिया बेटा थी हाजी साहब के चओ जेको चई खर्चो करा ईद अची वई आ मां चयो मान अॼु ईंदा हाणे अचण वारा आहिनि चयो मान मां ठीक आ अचन बस खर्चो खणी वञो ईद जो जी जी गरीब ने ईद करण ठीक अस्सलाम वालेकुम अकबर खान वालेकुम सलाम सही है सवेशा ठीक दो खैर है ना सही सही तमा खुश हो दुआ दुआ शुक्र है तवा टाल लगा पे ना सफा दुआ लगी हमारा की वेयो भायो बड़ेरा बोतार खुश है बच्चा खुश है तात है ना मजे में ना मजे में सफा सफा वेयो शबीर शाह की अचण तो नहीं बस ईद अची वई आ नंढड़न जे लाइ कपड़ा वठणा हुया खर्चो भी कोने को ईद जो हुकुम कर ना घणो खपदो खर्चो ईद ला बस ईद जे लाइ जका तमा सर सको दियो बस ईद सा कयो जी हुकुम कर घणा वंजन अंदाज़ो तव्हां पैसा 10-12 हज़ार सर हुजन 10-12 ना जी जी ठीक है तव्हां के पैसा हाणे बस ॾियूं था तव्हां कपड़ा वठो वञी बड़ी ऐं मेहरबानी बच्चन खे वठी ॾे सही आ ठीक है जमीन जो माशाल्लाह फसल सही थियो आ जमीन जो भलो आ तो पर मेहनत सजा बार करन दा पाण मा ए तू कपड़ा वठ सही आ ए 500 रुपया तव्हां खर्ची हां सही आ ईद बस धन सां कयो सफ़ा धमाके सां ठीक है ठीक है ठीक है ठीक अकबर खान वेठो आहे जेको कमकार हुजे हुकुम के मां वेठो आहे गुलाम असां तव्हां ठीक है साईं हलो असां ठीक है तव्हां हलो बस कपड़ा वठो वञे हां ठीक है अचो बा अरे के तॾहिं तो बबल हाणे थोरो एॾे कमदार ॾे बि ॾिस मां वटि बि कपिड़ा न आहिनि कोई ईद कयां को असांखे बि कपिड़ा ॿारनि खे बि वठी ॾियणा आहिनि ख़र्चो मूंखे बि घणो आहे मुंहिंजी कट बि इलाही माण्हू आहिनि मूंखे बि इलाही ॾियणा आहिनि छो त ॿार बच्चा आहिनि ओड़ो पाड़ो आहे अकबर खान जो कमदार आहे सभई मां ॾे अचनि था घर सो ॿकर बि वठिणो आहे उज़ाई करणी आहे सो हाणे कुझु आहे अंदाज़ो तो घणो खपदा पैसा साईं पोइ बि 40-50 हज़ार तो हुजे न 25-30 हज़ार जो ॿकर वठां साईं 40-50 न जी जी कमदार भलो तू मुंहिंजी ज़िंदगी आहे कमदार हिकिड़ी जी जी भी तोखे जेतिरा पैसा खपनि तोखे हुकुम कर तो मां ॾींदुसि मां नौकर आहियां बाबा जो 50 खोड़दी न 50 बस डन आहे ओके आहे पोइ त बाबा ॾिस अबू मालिक का तूं तू कमदार भलो मुंहिंजो बच्चो आहे हुकुम कर जेके तोखे पैसा खपनि मां ॾियां असांजो बस तुंहिंजे 50 तोखे लख खपे खणी वञी तूं बाबा तुंहिंजो ई त असांखे आसरो आहे ॿियो कंहिंजो हुकुम कर तूं प्यारो आहे मुंहिंजो कमदार बस महिरबानी बाबा जी महिरबानी यार ठिकराड़े शहर में बिनी बिनी का शइ न थी अचे अॼु ॿिए पासे ॾिसां थो घटी वञा थो वरी घटी मुंहुं कयो आहे बस यार पुल बि लाज़मी टपणो हेठि किरदमि त बि मरदमि हाणे वञा काॾे इंशाल्लाह रख अलाह ते निकिरां थो बस हाणे फकीर छो परेशान बीठो यार पुल नथो टपी सघां पुल में कीअं टपंदा मां टपी नथो सघां मां कीअं टपाए ॾिस हा ॾिस मां कीअं टपाए ॾिस फकीर आ टपी रे मार कीअं टपी रे मार रख अलाह ते वञी टपां थो ॾिसां थो जा हेॾे या होॾे अबा 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 फकीर क्या मसला होता टपी है ना मार की टपी है मार क्या मसला होता टपी है अबा 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 बचा मुझे अरे मत ना दो फकीर दम दी फकीर दी मार दी बता फकीर
अरे बना लो बगैर दिखाई पटेगा अरे मखे बचा बस मचा माखे बचा मरा रे भाई फकीर कीअं पुल टपिया बा हे तो मौत आ सांझी या बोलो तो के मेरे आंजी लगे थी ना भाई वे मां पिन्नानी पास कयो बाबा पिन्नानी पास कयो बस यार हेडे ना एकदम घाटी साइड रे केड़ी पोला खुदा मन टपदा ने था फकीर बैटरी बा भो